आख़िरी उमरकोट मां यूसुफ असकर जी रिपोर्ट मुताबिक़ अहम ख़बर ॾींदा हलूं। पीर साईं पगारा जिन ख़ैर ख़ैरियत सां बलोचिस्तान लाड़काणो शिकारपुर ऐं सखर जो रूहानी सफ़र मुकम्मल करे दरगाह शरीफ पीर जो ॻोठ तशरीफ़ फरमा थी विया। जी नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर मांखे आगाह कयूं पिया। पीर साईं पगारा जिन ख़ैर ख़ैरियत सां बलोचिस्तान लाड़काणो शिकारपुर ऐं सखर जो रूहानी सफ़र मुकम्मल करे दरगाह शरीफ पीर जो ॻोठ तशरीफ़ फरमा थी विया। डालपुर वॾा ॻोठ दोदो खान मट में राणो गोपांग नंढपिण खां वठी माज़ूर आहे। 2022 वारी बरसात मां किरण सबबि हिन खे धकु लॻो हो। हिन जो चवणु आहे त असां ग़रीब मिस्किन आहियूं, असां पीपी खे वोट ॾींदा आहियूं। MNA फसल शाह मंज़ूर वसाण नफ़ीसा शाह खे मदद जी अपील कई आहे। खुदारा मदद कई वञे, गुरबत सबबि इलाज नथा कराए सघूं। वधीक ॾिसंदासीं हिन रिपोर्ट में। जी साईं, तव्हां ॿुधायो। साईं, हे असांजो चाचो आहे राणो गोपांग। 2022 वारी बोर्ड में हे वीचारो रस्ते ते किरी पियो। उन में हिन वीचारे जी टंग, असांजे चाचे जी टंग ऐं जेको आहे से हिन जाइ तां हे भॼी पई आहे। ग़रीब मिस्किन जे हिन महिल ताईं असां काफ़ी मदद जेको आहे सो कंहिं असांजी न कई आहे ऐं ग़रीब ऐं को बि असांजी माली सहायता कंहिं बि न कई आहे। असां वस वारा ख़ासि करे DC खैरपुर ऐं साईं तक जे MNA फज़ल अली शाह ऐं साईं तक जे MP साजिद अली बांभण खां पुरज़ोर मुतालबा था कयूं त असां ग़रीबनि जी माली सहायता मदद कई वञे त हिन चाचे जे पंहिंजे जो इलाज करायूं। हे कहिड़े ॻोठ जा साईं? साईं ॻोठ मट तालके ठरी मीरवा में। जी उन ॻोठ जा रहवासी आहियूं। जेको आहे सो तक़रीबन असां सॼे ॻोठ वारनि खे बि उन्हनि जेका थोरी थकी मदद कई आहे, अञा बि जेको आहे सो असांखे काफ़ी दुश्वारियूं पेश अचनि थियूं पियूं ऐं हिन महिल असां वटि उहा शइ न आहे। घर जो अलाह ताला खपाए सॼो साड़े जेको आहे खपाए छॾियो आहे, पर हिन महिल ताईं जेको आहे सो हिन जो इलाजु पूरो नथो थी सघे। बांदी में मेहराण हाईवे ते अल रहमान रेस्टोरेंट वेझो ट्रक ऐं डार्सन में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में डार्सन में सवार रोहड़ी वासी नेक मोहम्मद बिरोई, यास्मीन उमेर, इब्राहिम लाल बख्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे रूरल हेल्थ सेंटर बांदी में तिबी इमदाद ॾिनी पई वञे। हादसे में ज़ख़्मी थियल नवाबशाह मां वापसि पंहिंजे घर रोहड़ी वञी रहिया हुआ त बांदी में हादसे जो शिकार थी विया। एजेंट माफिया थ्रू कटौती जारी। अंदर रक़म पूरी ॾेई ॿाहिरि एजेंटनि ज़रिए 500 खां 1000 ताईं रक़म वसूल कई थी वञे। उन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे ज़ुल्फ़कार अली तैयबानी। जी ज़ुल्फ़कार, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। तरह में BISP किस्त में कटौती लाइ पिरो ऐप सिस्टम मुतारफ़ डिवाइस होल्डर पंहिंजे ओरिजिनल डिवाइस पिरो ऐप सां कनेक्ट करण बैदि बंदि करे सामे सिम कढंदड़ डिवाइस सां कनेक्ट करे शहरनि तोड़े ॻोठनि में रक़म कटौती एवज़ ॾियण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। इस्लामकोट, मिठी, चाचरो, नगर पार्क समेत ॿियनि हंधनि ते बि अहिड़ियूं शिकायतूं आम थी वियूं आहिनि। इस्लामकोट जे सेंटरनि ते 2 खां 3 डिवाइस होल्डरनि अहिड़ो जुगाड़ हथ ॻोल्हे वरितो आहे। कटौतीअ ते सख़्तीअ बावजूदि सेंटरनि अंदरि ऐं ॿाहिरि इंजर्ड डिवाइस होल्डरनि सां गॾु वेठल नज़र अची रहिया आहिनि। इंजर्ड ॻोठनि मां कटौती तकिड़ा पैसा वठी ॾियण वारे शर्त ते 20 खां 25 औरतुनि जा कार्ड हथ करे डिवाइस होल्डरनि अॻुवाट लिस्ट जमा कराइनि था, जंहिं बैदि औरतुनि खे कार्ड ॾेई सेंटरनि अंदरि सिफ़ारिश ते मोकिले मुकमल रक़म ॾियारी वञे थी। रक़म वसूली करण वक़्तु औरतूं नाले सां रजिस्टर थी वेंदियूं आहिनि। औरतुनि पारां पैसा ॿाहिरि खणी निकिरण बैदि इंजर्ड उन्हनि खां कटौती करे रक़म पाण वटि रखी छॾींदा आहिनि ऐं शाम जो सेंटर बंदि थियण वटि बैदि अॻुवाट ॾिनल लिस्ट में डिवाइस होल्डरनि वारी लिस्ट जी भेट करण बैदि रक़म वठी एजेंटनि खे फ़ी नाले ते कमीशन ॾिनी वेंदी आहे। BISP अमलदार चवनि था सेंटर अंदरि कटौती न कयो ऐं सेंटर अंदरि कटौती सख़्तु मने खां पोइ इंजर्ड माफ़िया सरगर्म थी वई आहे। 2-3 ॾींहं खां ख़बरूं हलियूं पिए ऐं असां पाण वञी विज़िट कई आहे त हिते अंदरि कटौती काई कोन्हे। इंजर्ड माफ़िया ज़रिए कटौती थिए पई, जंहिं माई जी इंजर्ड सिफ़ारिश करे थो 20 खां 25 कार्ड हथ में अॻु में ॾिए थो, उहे औरतूं जेके आहिनि जल्दी पैसा खणी निकिरी वञनि थियूं। ज़रिए खां इहो बि मालूम थियो आहे त इंजर्ड माफ़िया जेको आहे से डिवाइस होल्डरनि जे छड़ता आहिनि, उहे अंदरि वेठल आहिनि। उन्हनि खे इंतिज़ामिया खां घुरिजे त सिर्फ़ु डिवाइस हलंदड़ ऐं पैसा ॾींदड़ उहे ई अंदरि छॾिया वञनि, बाक़ी इंजर्ड माफ़िया खे अंदरि न छॾियो वञे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, अपडेट ॾियण लाइ महिरबानी।
आ मिठी तेरा मारू मिठा ओ सिंधवा मिठी तेरा मारू मिठा अल्लाह सिंधवा मिठी तेरा मारू मिठा काथे न डिठा एड़ा काथे न डिठा काथे न डिठा मोएड़ा काथे न डिठा सिंधवा मिठी तेरा मारू मिठा अल्लाह सिंधवा मिठी। फाउंडेशन स्टेट स्कूल गजो मोहल्ला उमरकोट में साइंसी मेलो थी गुजरियो। असिस्टेंट कमिश्नर उमरकोट रजब सटियो रिबिन कटे इफ्तिताह कयो। अगवान खान मोहम्मद खोसो, दिलीप कुमार, राम सिंह, खेर मोहम्मद महर, पीटी अली अगवान, गौतम प्रकाश, मुराद भमरो, रोशन मंगनहार, हाजी समेत लतीफ़ कोरी, मगन महर, अली हसन रायमू, हाफिज गुलजार महर बिन सियासी समाजी अगवानन ऐं उस्तादन समेत स्कूल के ॿारनि शिरकत कई। फाउंडेशन स्टेट स्कूल गजो मोहल्ला उमरकोट में मालिक फिरोज़ महर ऐं संदसि टीम मेलो सजायो। 60 खां मथे मॉड्यूल ठाहिया विया। उमरकोट जो किलो, विंद मिल, पुण बिजली ॿिया मॉड्यूल नुमाया रहिया। ॿारनि ऐं उस्तादनि जी महिनत खे असिस्टेंट कमिश्नर उमरकोट सारायो। न्यू मेराण न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ी साइंसी मेलो पहिरियों दफ़ो शिरकत कई आहे। ॿारनि जो टैलेंट ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे। फिरोज़ अली महर तरफ़ां आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। आयल महिमाननि जो ऐं पूरी स्कूल जी टीम जो शुक्रिया अदा कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एफएस गजू मेला में जो ही साइंसी एग्जीबिशन ऐं कल्चर के हवाले से जो मेलो लगायो है, असीं मेलो असां घुमियोसीं ऐं ॾिठोसीं। मेले में 50 खां अबव जेके आहिनि मॉडल आहिनि। इहो उस्तादनि ऐं नंढनि नंढनि ॿारनि जी महिनत आहे। ऐं ॾिसां थो इहो पहिरें क्लास खां वठी 8 खां 9 क्लास वारनि जेको ॿारनि ठाहियो आहे, अदड़ियुनि बि ठाहियो आहिनि मॉडल। ऐं बहितरीन हिकिड़ा मॉडल ठाहिया आहिनि, पर पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उहे ई मॉडल ठाहिया आहिनि जेके निसाब सां रिलेटेड हुजनि। अहिड़ा ई हर स्कूलनि में अहिड़ियूं निसाब, अहिड़ियूं सरगर्मियूं हूंदियूं त ॿारनि जी फ्लुएंसी जेका आहे उहा कामयाबी हूंदी ऐं ॿारड़ा बहितरीन जेके आहे मॉडल आहे उनजे हवाले सां, एक्टिविटी जे हवाले सां उहो जेका आहे तइलीम सां जेको रिलेटेड हूंदो उहो बहितर हूंदो। ठीकु आहे। आला में डीएसपी हाला बीआईएसपी जी खुफिया मालूमात ते घर में जारी थींदड़ केस मां 1000 खां 1500 रुपया कटौती करण ते छापो। 2 डिवाइस होल्डर गिरफ्तार। खांगी मोबाइल कंपनी फ्रेंचाइज जे डिवाइस इंचार्ज समेत जवाबदार फरार। 6 ॼणनि ते केस दाख़िल। डीएसपी हाला मुख्तियार मेमन जी निगरानी में हाला पुलिस जी निजी मोबाइल कंपनी ते छापो हणी खांगी मोबाइल कंपनी जे इंचार्ज फैज़ान पठान ऐं 5 डिवाइस होल्डर वकास समेत 6 ॼणनि वटां 80,000 रुपया रोक रक़म हथ करे उन्हनि खिलाफ़ 419 420 PPC तहत केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो जॾहिं त 2 जवाबदार फरार थियण में कामयाब। उन मौक़े ते डीएसपी हाला BISP जी मुक़ामी इंचार्ज खां गुमशुदा डिवाइस में उन्हनि मां निकिरंदड़ रक़म जा तफ़सील पुण तलब कया। मीडिया जे सर्वे मूजिब डिवाइस होल्डर हज़ारे बेसहारा गरीब मिस्किन ऐं बेवस औरतनि जी ईंदड़ किस्त मां 1000 खां 1500 रुपया रोज़ानो केतिरनि ई ॾींहं ताईं कटौती करे लखें रुपया कमाईंदा हुआ। शिकायत करण ते मफ़रूर फ्रेंचाइज कंपनी डिवाइस होल्डर बेखौफ़ थी को बि ख्वाब न ॾिनो। टनोमस्ती लॻवासी प्रेमी जोड़े हैदराबाद जी अदालत में प्यार जो परिणो करे छॾियो। नारी जे वारिसनि पारां क़त्ल कराइण जूं धमकियूं। खेरपुर जे मंगनवारी जे रहवासी नौजवान नारी रवीना ओड पारां खेरपुर जे इलाइक़े मिल कॉलोनी जे रहवासी नौजवान अजय कुमार सां हैदराबाद जी अदालत में प्यार जो परिणो करे छॾियो। नारी जो चवणु आहे त मूंखे मुंहिंजे भाइरनि दिलदार ओड अजय दिलदार मां जानी माली ख़तरो आहे, जॾहिं त बासरनि पारां पुण कूड़नि केसनि में फसाइण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मुतासिरनि पारां SSP खेरपुर DIG सखर खां नोटिस वठी इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। नालो मुंहिंजो रवीना मंगनवारी। मसइलो इहो आहे मां अजय कुमार सां शादी कई आहे हैदराबाद कोर्ट में। मूंखे पंहिंजा माइट धमकियूं था ॾियनि, माइट जी धमकियूं था ॾियनि। भाइरनि दिलबर अजय कुमार दिलठार माइट जी धमकियूं था ॾियनि। हा केस कनि था। सिंध एजुकेशन जे सोहिकार सां हलंदड़ स्कूल गजो मोहल्ला अमरकोट में सेफ्टी ऑफिसर कमरदीन समेत जो कल्चर साइंस ऐं आर्ट जे मेले जी रिबीन कटे इफ्तिताह कयो। खेर मोहम्मद महर, अली नवाज़ कासकली, शम्स कुंबर, सदाम हुसैन शाह, आरिफ महर ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि ऐं उस्तादनि समेत स्कूलनि जे ॿारनि शिरकत कई। फाउंडेशन स्टेट स्कूल गजो मोहल्ला अमरकोट जो किलो विंदमल पुण बिजली ऐं ॿिया मेडल नुमाया रहिया। ॿारनि ऐं उस्तादनि जी महिनत खे सारायो। न्यू मेराण न्यूज़ सां ॻाल्हाईंदे कमरदीन समेत जो चयो त सेफ हिकु बहितरीन इदारो आहे।
फिरोज़ महर जी महिनत सारा जोगी आहे। अहिड़ा प्रोग्राम सेफ जे हर स्कूल में थियण घुरिजनि। खैर मोहम्मद महर ॻाल्हाईंदे चयो त ॿारनि जो टैलेंट ऐं महिनत ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे। फिरोज़ अली महर तरफ़ां आयल महिमाननि जो ऐं पूरी स्कूल जी टीम जो शुक्रिया अदा कयो। पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी तालुका शिदातपुर जे सदर MCPO जवार हैदर अली रिंद जी सरबराही में वफ़द जो शाहपुर चाकर सिटी जो दौरो। वफ़द में जवार हैदर अली रिंद, चौधरी महमूद हुसैन आरई, निसार साजिदी, मीर मोहम्मद रिंद, सूबेदार अली असगर जलबानी, गुलाम अब्बास रिंद, खादिम हुसैन रिंद, सैतो खान रिंद शामिल हुआ। वफ़द सभ खां पहिरीं गुल मोहम्मद डायरी पेट्रोल पंप शाहपुर चाकर ते रखियल इजलास में शिरकत कई। इजलास की सदारत नेवी मां रिटायर अब्दुल कादिर डायरी कई। इजलास में शाहपुर चाकर सिटी जे अलादा जलन गुलाम रसूल जट, गुलाम नबी बलैदी, मुमताज़ बुगटी शिरकत कई। इजलास खां पोइ पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी इजलास जा सभु शिरका पीस ज़िला सांगर जे जॉइंट सेक्रेटरी रिटायर फाइलिंग लेफ्टिनेंट महमूद आलम भट्टी खे उम्रे तां वापसी जी मुबारकबाद ॾियण लाइ उन जे घर शाहपुर चाकर सिटी पहुतो। पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी जे सभिनी मेंबरनि पीस जॉइंट सेक्रेटरी महमूद आलम भट्टी खे गुलनि जा हार पाराया ऐं मुबारकबाद पेश कई। और मौके ते महमूद आलम भट्टी सभिनी आलियो दोस्तनि खे आबे ज़मज़म ऐं खजूर पेश कई ऐं शुक्रिया अदा कयो।